नाज़रीन, दादू खे ख़बर ॾिन नालो उमेर रबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़तल केस जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट दादू में ॿुधणी थी। उन दौरान उमेर रबाब चांडियो चयो आहे त असांखे थ्रेट्स आहिनि त केस जे शाहिदनि खे PPMPA सरदार चांडियो वारनि जा माण्हू धमकियूं पिया ॾियनि, पर असां टिॾण वारा न आहियूं। 5 सालनि खां सरदारनि जी धमकियुनि बावजूदि केस विढ़ंदा पिया अचूं। खेनि फाईअ जे फंदे ते पहुचाए सुख जो साहु खणंदासीं। ओॾा सरदार चांडियो चयो त हाई कोर्ट जे हुकुम तहत केस हलायो वञे। ॿी हाज़िरी आहे त फरियादी धुर केस नथी हलाए। कॾहिं हिननि जो शायदि नथो अचे, कॾहिं वकील नथो अचे। हिननि चयो त 5 सालनि में हिननि खे SHO यादि न हो, हाणे हिननि खे यादि आयो आहे। असां चाहियूं था त तकिड़ो केस हलायो वञे। जॾहिं त उमेर रबाब चांडियो धुर जो वकील अदालत में पेश न थियण करे केस जी ईंदड़ ॿुधणी 7 जनवरी ते थींदी। उमेर रबाब पारां SHO करीम चांडियो खे केस में शामिल करण लाइ अदालत खे ॾिनल दरख़्वास्त ते SHO अदालत में पेश थियो। SHO खे केस में शामिल कजे या न, उन बाबति अदालत 24 डिसंबर ते ॿुधणी मुक़ररु करे छॾी। रिपोर्ट वज़ीर मला, अमल न्यूज़, दादू। हुसड़ी खां ख़बर ॾिन हालो हुसड़ी वेझो पबड़ थाणे जी हद में बासर जी ॾाढाई ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। रोड ब्लॉक, सवे गाॾियूं बीह वयूं। मुज़ाहिरो कंदड़ ॻोठ बख्शू लगारी, मुस्मात आमना टालपुर, हिना टालपुर, हेरा टालपुर मीडिया अॻियां दाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो आहे त बासर अलाह बचाए नूर मोहम्मद, परवेज़, गुलाम मोहम्मद ऐं वली मोहम्मद टालपुर ज़बरदस्ती असांजे घर ते कब्ज़ो करे असांखे हथियारनि जे ज़ोर ते घर खां मार कुट करे ज़ोरी घर मां कढी छॾियो आहे ऐं असांजा घर ड्राए पट करे छॾिया आहिनि ऐं प्लाट ते कब्ज़ो करे वरितो आहे। जॾहिं त असां पबड़ थाणे ते शिकायत खणी पहुतासीं त पबड़ पुलिस असांजे बस NC दाख़िल करे असांखे रवानो करे छॾियो। जॾहिं त असां हिन वक़्त ताईं बेघर आहियूं ऐं खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। असां पबड़ थाणे जा चकर काटे काटे थकिजी पिया आहियूं, पर पुलिस हिन बासरनि ख़िलाफ़ु का बि कार्रवाई नथी करे। हिननि SSP हैदराबाद खां अपील कंदे चयो आहे त असांजे घर तां बासरनि जो कब्ज़ो ख़तमु करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जॾहिं त रोड बंदि हुजण सबबु SHO पबड़ गुलाम मुस्तफ़ा अकलाणी मुज़ाहिरीन वटि पहुची कार्रवाई करण जी ख़ातिरी कराए बाद रोड खोल रहियो। नसीराबाद खां ब्रेकिंग न्यूज़ नालो नसीराबाद भरसा ॻोठ हैदर शाह जो रहवासी सैयद असगर शाह दावत बहाने करमपुर मां अगवा थी वियो। मुंहिंजो पुटु दोस्तनि सां गॾु दावत ते करमपुर वियो हो, जिते हू अगवा थी वियो आहे। कल्ह धाड़ेलनि फ़ोन करे 5 करोड़ रुपया भंग तलब कयो वियो आहे। मुंहिंजे पुटु असगर शाह ऐं ॿियनि खे आज़ादु कराए बेचैनी ख़तमु कई वञे। पीउ हाजन शाह। रिपोर्ट अब्दुल कदीर मंगी, अमल न्यूज़, नसीराबाद।